والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا السفلى وكلمة الله هي العليا والله عزيز حكيم. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر ولسوف يعطيك ربك فترضى صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. عشق احمد ازل ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। वा मुक़द्दर
बकर फारूक का वा मुकद्दर अबू बकर फारूक का जिनका घर रहमत के खजीने में है। ऐसी खुशबू नहीं है किसी भी फूल में, ऐसी खुशबू नहीं है किसी भी फूल में जैसी खुशबू आका के पसीने में है। बेसहारा न समझो ऐ दुनिया वालों हमें, बेसहारा न समझो ऐ दुनिया वालों हमें, हम दियो बंदियों का आका मदीने में है, हम गरीबों का आका मदीने में है। अज 3 अक्टूबर सन 2021 26 सफर मुज़फ़्फ़र की रात 1443 हिजरी सूमर की रात अवाजीना वतन महाराजी शरीफ गोठ में बिरादर मुकर्रम हाजी पीर बख्श मार साहब कुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो इहतमाम करायो आहे। तहां भी पंहिंजे रब करीम के राज़ी करण जी नियत सां इन गर्मीअ जी मौसम में जमा थे आयूं। मकसद इहो आहे त असांजो अल्लाह असां खां राज़ी। गर्मी अज अल्लाह जे कुरान जे खातिर गर्मी बर्दाश्त कई है। क़यामत जे ॾियारे अल्लाह तां के उन गर्मी का बचाईंदो जो सिज नेज़े ते हूंदो, ज़मीन ट्रमे जी हूंदी, मानू पंहिंजे पगर में पिया बुॾंदा। रब तबारक व तआला उन गर्मी का बचाए अल्लाह पंहिंजे अर्श अज़ीम जी शान नसीब फरमाईंदो। दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, गर्मीअ जी मौसम में स्टेज मथों बर्फ लगाना नाजायज है। जो तो गर्मी आ बाराड़ी आ बनिन मौसम में चलो परवाने को चिराग बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीकी के लिए खुदा का रसूल बस। परवाना तो चिराग तो ही ना जे ता कुरान जा परवाना आयो की आयो गर्मी सफर जो महीनो आ। दुनिया के अंदर मानू जा मुख्तलिफ अकीदा होंदा। के मानू जो अकीदो होंदो आ त बाबा सफर के महीने में शादी न कयो। के चवंदा आहिनि बाबा मुहर्रम में शादी न करियो। के चवंदा आहिनि त बाबा फिलानो ॾींहुं निभागो आ, फिलानो महीनो निभागो आ। के चवंदा आहिनि त बाबा फिलाने ते नजर पई सॼो ॾींहुं कमु न थी। ई माण्हू जा अकीदा बुरा ग़लत अकीदा। न महीनो ख़राब थींदो आ, न ॾींहुं ख़राब थींदो आ, न रात ख़राब थींदी आ।
न कंहिंजो चेहरो ख़राब थींदो आहे, महीना बि अलाह जा, ॾींहं बि अलाह जा, रातियूं बि अलाह जूं, त चेहरनि ठाहिण वारी ज़ात बि अलाह जी। असांजूं पंहिंजूं दीनियूं ख़राब, असांजा पंहिंजा अक़ीदा ख़राब। हो ॻाल्हि कंदा त हिकिड़ो बादशाह हो वञे पियो शिकार ते, जीअं जो निकितो पंहिंजे वज़ीरनि वज़रान सां साम्हूं जो नज़र कयईं त काणो माण्हू मिली। त बादशाह ॾिसी चढ़े हिनखे ॿधो, भेण हे काणो माण्हू मिलियो आहे, असांखे शिकार न लॻंदो, हिनखे ॿधो। हुनखे चयूं ॻाल्हि ॿुध, तूं असांखे साम्हूं सुबुह सां पइजी वञी, वञूं था शिकार ते, असांखे शिकार न लॻो त मोटी अची जहिड़े गॾ जे पेट में विझो, ॿधी छॾी। इतफाक़ सां उन ॾींहुं बादशाह खे शिकार रोज़ खां वधीक लॻो, जेतिरो लॻंदो ज्यादा लॻो। ख़ुशि थी आयो, चेड़े न काणे खे वठी चेड़े भाग भला अथई, छॾियां असांखे शिकार लॻो, हल। हुन चयो साईं तव्हांखे ॿुध ॿधो छो? त हिन करे ॿधो त काणो आहे, भागो चेहरो आहे, सॼो ॾींहुं कमु न थींदो, शिकार न लॻंदो, तव्हां मूंखे इन करे ॿधी वियो। जे शिकार न लॻेव हा त मूंखे अलाए छा कयूं आहे शाम, पर तव्हां मुंहिंजो चेहरो ॾिठो, अलाह जी महिरबानी सां रोज़ खां वधीक जो शिकार लॻो। चई हा बाबा, चई साईं तव्हां मूंखे इन जे करे ॿधो त जो हे काणो आहे, जो चेहरो नवसत वारो आहे, तंहिंजे करे शिकार न लॻंदो, पर मुंहिंजे चेहरे जे ॾिसण सां तव्हांखे शिकार भलो लॻो। पर साईं सुबुह सुबुह सां तव्हां मुंहिंजो चेहरो ॾिठो त तव्हांखे शिकार भलो लॻो, पर मां तव्हांजो चेहरो ॾिठो आहे त सॼो ॾींहुं जेल कटियो अथव। हाणे ॿुधायो त भलो चेहरो तव्हांजो काने जो? ये सब मुहर्रम में शादी न की, मुहर्रम में शादी न क्यों, रजब में न क्यों। रजब नबी से मेराज जो महीनो, मुहर्रम इमामन जो महीनो, सफर जो अलाए कंहिंजो महीनो आहे, वरी साईं शाबान महीने में शादी न कयो जो कलंदर जी शादी आहे, बाक़ी ॿार वञनि कान्हे। ये कहिड़े महीने में शादी? मां वरी चवंदो आहियां तो सफर जे महीने में सफर करण मदीने जे मीर जी सुन्नत। थोरो ॾाढा त सुभान अल्लाह ए विच खाली सुआ वाला थोड़ा थोड़ा सुनिए जोर दे, मुझी तबीयत भी सही ना है। हां भली अचन जुदा जुदा थी ना भला गर्मी त अल्लाह बरकत करे त पोयां अचन त वेहन न माशाअल्लाह। इसलिए हियां ठहिया मूं हियां थियस पोइ मज़ो थिए न फलाणे तव्हां खैर। हाजी पीर बख्श मुजाहिद माण्हू आहे वीचारो, असां दुआ था कयूं अल्लाह ताला जे माल में रिज़्क में बरकत फरमाए। ऐं ॿ तव्हांजे ॻोठ मां अलाह जा बारणा पंहिंजे रब ॾे विया आहिनि, अल्लाह ताला हुनजे दर्जात खे बुलंद फरमाए। दोस्तों ये सफर जो महीनो मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत जो महीनो, इन महीने में मुझे साईं जी हिजरत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में रब जी तौहीद जो ऐलान कयो। पतियो महीनो मुझे साईं जे ॼमण हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में जावा, बचपन मक्के पाक में, जवानी जा ॾियारा मक्के पाक में, 40 ॾींहं मक्के पाक में जिंदगी जा गुज़री विया। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गार में वञी करे रब करीम जी इबादत कंदा हा। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा भी गॾु हो। उते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुरान नाज़िल थियो, इक़रा पाण फरमाए मां अना बेकारिन मां पढ़ियल न आहियां। पढ़ियल जो मतलब इहो न आहे त मोहम्मद खे इल्म न हो, मदीने जे मीर खे एॾो इल्म हो जो 1.25 लख नबियनि जो इल्म गॾु कयो, पर मोहम्मद जो इल्म सभिनी खां मथे।
बिना उस्ताद छो तो मदीने जे मीर जो उस्ताद नबी से उम्मी है। उम्मी जी माना उन जी वडी माना ई आहे उम्मी जी त माना कलम ऐं स्लेट खणी के उस्ताद जे अॻियां गोॾा खोड़े पढ़ियो न हुजे इन खे उम्मी चइबी। जंहिंजो उस्ताद दुनिया में न हुजे। साईं फरमाए मां अन बेकारिन मां पढ़ियल न आहियां। चइसि इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़। मोहम्मद उन रब जो नालो वठी करे पढ़ जंहिं रब पैदा कयो आहे इंसान खे रत जी दिग। घर आया पंहिंजी राणीअ खे चयो ख़दीजा ज़म्मिलूनी 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 मुंहिंजे मथां चादर विझो चादर विझो। माही गार में आवाज बुधो मदीने जे मीर जी रानी चवे थी सोना मोहम्मद तव्हां के कुछ न थींदो तव्हां भला हो। तव्हां यतीमन सां भला हलो गरीबन सां भला हलो रिपाड़े सां भला हलो। मोहम्मद अरबी तव्हां के जेको न ॾींदो तव्हां उनखे ॾींदा हो। जेको तव्हां के तव्हां सां उचाईंदो आहे विढ़ंदो आहे तव्हां उनखे माफ़ कंदा हो। वड़े पाड़े सां भलो हलो। वठी आई तौरात जे आलिम दी सॼो वाक़ियो ॿुधायई। तौरात जे आलिम तौरात खोलियो छो त मदीने जे मीर जी तारीफ़ तौरात में भी लिखियल ही त इंजील में भी लिखियल ही त ज़बूर में भी लिखियल। अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल अन्नबिय्यल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। ये खोले चवे दो खदीजा घबराने की जरूरत ना है। मोहम्मद हिन उम्मत जो नबी थियणो आहे। होलिया कुरान पोइ कदे आवाज आयो या अय्युहल मुद्दस्सिर ओ कंबल पाए करे सुमण वारा मुंहिंजा सोना कुम उठ फअंज़िर वरब्बक फकब्बिर। माण्हू खे ड्रेजार पंहिंजे रब जी वॾाई बयान कर पर वअंज़िर अशीरतकल अक़रबीन पंहिंजनि वेझनि मिटनि ऐं माइटनि अज़ीज़नि ऐं रिश्तेदारनि खे ड्रेजार। तंहिंजी माना त तबलीग में बि हक़ में माइटनि जो ख़ैरात कयो त रग में माइटनि खे ॾियो। ज़कात कढो त बि अॻ में ग़रीब माइट मिस्किन ॻोल्हियो। छो त अॻ में ओड़ो पाड़ो हक़ माइटनि जो अॻ में। असां त मिठा चोरी टोड़े छॾीसीं न। जॾहिं अल्लाह मिठा चारी पैदा कई ही त नाहू पई करे मौला हे मांखे छिनंदा हे मांखे गंढींदा न मांखे पैदा न कर। रब फरमाएस तू घबरा न मां अल्लाह हो तो के पंहिंजे अर्श जे छांव सां तो अर्श सां तो टंगिया गंढिया। जेको तोखे गंढींदो मां अल्लाह उनखे पंहिंजी रहमत सां गंढी छॾींदो ऐं जेको तोखे छिनंदो मां अल्लाह पंहिंजी रहमत खां छिने छॾींदो। साईं फरमाए जेको तव्हांखे न ॾियो उनखे ॾियो। जेको तव्हांखां छिने उन सां गंढो। वेझल मिटल माइटन के ड्रेजार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं ने ऐलान किया सफा जबल की चोटी ते चढ़ी या माशरल कुरैश सब आया। मदीने जे मीर इमामुल अंबिया अग में पंहिंजे ज़ाते गिरामी जे लाइ पुछो त मके वारो मूंखे सुञाणो। हा साईं सुञाणो था मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब मके वारो मां मोहम्मद तांजे शहर में जाओ। हाओ साईं मुझी बचपन तांजे शहर में। हाओ साईं मुझी जवानी जा 40 साल जिंदगी गुजरी विया तांजे शहर में। हाओ साईं मके वारो इन 40 सालन जी जिंदगी में मां मोहम्मद तांजो को हक खादो। बुधो बुधो चऊं साईं न भला इन 40 सालन जी जिंदगी में मां मोहम्मद तां सां ॻाल्हि जुल्म कयो। चऊं साईं न। साईं फरमाए 40 साल जिंदगी जा गुजरी विया मां तहां जे मक्के में रहां पियो। मुझी ॾेती लेती तां सां मुझो उथण वेहण तां सां। इन 40 सालन जी जिंदगी में मां मोहम्मद तां सां कूड़ ॻाल्हायो। चऊं साईं न तू सच्चो तू अमीन तू सादिक। हुजूर फरमाए मां मथे बीठो आ तव्हां हेठि। मां जो तव्हांखे चवां त जबल जे हिन पासे खां फौज थी अचे
तासा विड़ंदी तासा जंग कंदी मुते यकीन कंदो बुधो बुधो सबनी चो साईं ता त चो ता जबल जी हिन पासे खां पर ये सामो चो तो ओही मानू अचण वाता फौज तासा विड़ंदा असा दिसो हिय करे असा के फौज नजर ना अचे असा चवंदासी असा जो अखियों कूड़ियों थी सगन थियूं मोहम्मद तुजी ज़बान कदे भी कूड़ी न थी एडो सच्चो आन अमीन आन अगे भी अमीन सच्चो सादिक भलो अमानतदार हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला रहमत में आला नीति लेती में आला जेड़ो छा जेड़ो छो मानू चवंदा त देवबंदी जेड़े कर ना ही असां जेड़े कर असां जी जमात अमन पसंद जमीयत उलमा इस्लाम अमन पसंद जमात अमन जो दर्श पई दी असां जेड़े कर नहीं जेड़ो असां न करायो 40 साल मोहम्मद सा मक्के वारन जो जेड़ो न हो छो जेड़ो क्यों छाजे करे विड़या छाजे करे दुश्मन थिया तो 40 साल का पुजने कुरान लथो न तो वो मक्के जा मानो मोहम्मद जा दुश्मन थी बया तंजी पाना त कुफारे मक्का मुशरिकीन मक्का मोहम्मद जा दुश्मन न हा चो कुरान जा दुश्मन अज भी असा वायद में मौलवी कुरान न पढ़ूं बैठ ही दोईड़ा ओ सारा ही कहानियों हर से जी जा दई जरियो अज भी मानो से ना पर वहां पिंजड़ो को मुल्लो ही को असा से कावड़ा मानो नहीं करे बेटा नबी सिंह की जवन इति भी कुरान गैर हाजा औ बदल तोरो बदला रियायत कर कुछ घट कर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मक्के वारो मां मोहम्मद जो एकलो मशन शरीफ महर जे गोठ वारो वतन मार वारो हिका जशन बिया मशन एक मोहम्मद जो जमणा बे उन सोहणे बार जो मशना नबी से फरमायो चो कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफलिहून ला इलाहा इल्लल्लाह चो कामयाब जो ला तलवार ही ला ना है कोई माबूद ला ना है कोई हाजत रवा ला ना है कोई मुश्किल कुशा ला ना है कोई ज़ल्ज़ला जो मालिक ला ना है कोई धीयन पुटन जो मालिक ला ना है कोई हाज़िर नाज़िर ला ना है कोई मुख्तार कुल ला ना है कोई आलिमुल गैब ला ना है कोई इज्जत ज़िल्लत जो मालिक इल्लल्लाह मगर हिकड़ो अल्लाह जो सुभान अल्लाह ला जेका ही न तलवार ही तलवार काबे जे अंदर बुतन जो पाड़ा खुदलहू पाड़ा ला इलाहा इल्लल्लाह जी तलवार मोहम्मद खणी आयो एड़ा पाड़ो खोटरे काबे के पाक करे छडे नबी से जो ये चयो ओए मानू जेके चवंदा तू सच्चो आ तू अमीन आ तू सादिक आ तू भलो आ उनन पेरन ते जोर दिनो एकलो बीठो थोड़ो समझजो फतवा पोडी जो मुदे मोडो मौलवी बनाया मान उलमा देवबंद जो शागिर्द अदना कारकुन हिकड़ो मानू भी रहो जंहिंजो नालो अबू लहब हो जेको मिठी मोहम्मद जो सक्को चाचो जने इहो सोहणो ॿार 40 साल अग में ॼाओ न ख्वाजा अब्दुल्ला जे घर में बाबो कोन पेट में हा 6 महीना जा त बाबू फोत पेट में हा यतीम हजाओ उन अबू लहब जी बानी सुएबी भजंदी आई अबू लहब मुबारक थई मुबारक ची शादी थी मुबारक दे माई ची भाटरो जाओ थई चौना सुभान अल्लाह
तुझे भा मरहूम अब्दुल्ला जे घर में पुत्र जाओ आमना तुझी भाजाई पुत्र जणे पर अबू लबगाल न पुछ पुत्र एड़ो जाओ सुरमो भी पातल तस सींद भी निकतल तस नाड़ो भी वडल तस तोहर भी पातल चल तस एडो सोहणो आ जो गुस्ल भी चल तस पर एडो सोहणो आ जो चंद्र भी दिसी छकी दो थे आई एडो खुशबूदार आ जो जाओ त मक्के जे घर घर में खुशबू पहुंची। हाँ जी हाँ अरब जी आदत अज भी का भी अरब के खुश कभी मिलंदी आ न तब उनकी आनी तरह के तोहफो दीना मुझे का से कनी ना वठ बाबा खुश खबरी बुधाई दी उन बानी के चयो सोवे भी तू आजाद आ मके खुशी जी गाल बुधाई दई अबू लब फाटरे जे खुशी में इन सोने जे खुशी में 100 उठ कुटाहा ये चवा त जश्न मनायो ईद मिलादुन नबी कही है उर्स कयो है उर्स समझो ता ना नाराज न थी जो चलो और सजे देग हाने जानो महीनो आयो बटन ॾियण का देगियूं लॻियूं लगन झंडा लगंदा और सदे रुगो देगने लाहिण ते जन्नत मिले। हां त अबू लहब 100 टकोटा बानी आजाद कई खुशी कई 40 साल का बाद में यो सोहणो बार यो सोहणे चेहरे वारो सोहणन अखिन वारो सोहणन चप्पन मुबारकन वारो सोहणे चेहरे वारो सोहणन हथन मुबारकन वारो घुमे पियो त ककर छाव पिया कन हले पियो त तबीन जमीन तडे वांगुर वेड़ी कदम जे हेठां पई अचे ॻाल्हाए तो वात मां नूर तो निकरे घुमे तो त खिटी खिटी में खुशबू आ हाओ जंजो अखलाक भलो हो इल्म भलो हो हुस्न भलो हो जमाल भलो हो कमाल भलो हो 40 साल का बाद में सोनो बार बाजी मशन तो बुधाए तमा मोहम्मद जो जमन भी निरालो आ मा मोहम्मद जो गालहन भी निरालो आ एडो सोनो जमन जो आला वो इन बार जो को मकसद तो हुंदो न उन जो मकसद यो आ त कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफलिहो न मक्के वारो ला इलाहा इल्लल्लाह तो कामयाब थी मान लो जो नबी हाने अग अग में मुखालिफत वरी उन मानो जेको नबी से जो चाचो जे 100 टकुटो मां कंदे हमलो न तो के अल्लाह है कुरान मुझे सीने से न हमले जो इरादो हकीकत पे बयान किया उन मानो मुखालिफत तब्बाल जमातना या मोहम्मद नकल न कुफर कुफर न बाशत ओ मोहम्मद तू जो हाथ भजे नऊज़ बिल्लाह इने ला ए वडेरा हे रईस हे मोतबर सब घुराइन तो इन दिलाए नबी संगे से तुझो हथ भजे ॾाढो दुख थियो मुझे सोने के ॾाढो दुख थियो अल्लाह जे दादले नबी यार सब हलिया विया मुझे चाचे मां के छो चे ये चयो हलियो वियो उते जिब्रील लही आयो अल्लाह फरमाए सोहणा घबराए न दुख न कर इन जे लफ्जन ते जेके चया थी न मोटा मुंह में दोना ए सजे कुरान जो मुतालो कयो कहीं भी काफर जो नालो वठी अल्लाह ने चयो आ त जहन्नमिया सिर्फ इन हिकड़ जे लाए जो हुन जो तुझो हथ बजे अल्लाह चो तब्बत यदा अभी लहबी व तब मा अगना अनहु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इमरातुहु हम्मालतल हतब होने जो तुझो हथ भजे अल्लाह जो तुझा बैयत भजे अल्लाह के नबी नु प्यारो होने जो तुझो हथ भजे अल्लाह जो भाई भजनी अल्लाह के मोहम्मद प्यारो पर चो मोहम्मद जा सहाबा भी प्यारा चो न सुभान अल्लाह वो मक्के जा मुशरफ जन्नत सा मोहम्मद ते ईमान आंदो आ हुन जो ता ईमान ते हिन मान असाई हे जेकी मोहम्मद ते ईमान दान ये बेवकूफन सा इनन बेवकूफन वांगुर ईंदा ईमान आणींदा से अल्लाह जो खबरदार तहा मुझे मोहम्मद जा सहाबा बेवकूफन आहिन वडा बेवकूफ तहा जेके लफ्ज चोन पिया मोटा मुंह में कोने अल्लाह जस्ट उसको जिबियरी बाह में पहुंचो पान त वयो पर साल भी वस
या गाल मशहूर थी हुई मक्के पाक में सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जा मक्के बाजार में 11 दुकान हा कपड़े जा 11 दुकान व्यापारी हो वडो ताजिर उन रात पे हो बेन जी जो मोटिया नौकर जस कल मोहम्मद ऐलान कियो मां नबी जीबो जी मानू बजी है कहने मंजुस अबूला बहलब सचेस सिद्धो आयो कपड़न जी गंढ खोले न सिद्धो मोहम्मद अरबी जो दरवाजो खड़ते मिठो मोहम्मद निकरी आयो सैन फरमास की आयो चे से मां बुधो तुम तो अल्लाह जे नबी हो चौथा मां मोहम्मद अल्लाह जो नबी है सैन फरमायो हा इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ हजरत अबू बकर सिद्दीक देर न कई उते जो उते जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु नथा चो सुभान अल्लाह वाइस बे वारे कंदो मां दरस नहीं वडे विनु ओ दोस्तों खुदा जी जात जो कसम हजरत अबू बकर सिद्दीक मोहम्मद जो कलमो पढ़ियो न वो घर न निकरी पो घर तरते हजरत उस्मान मिले उस्मान काडे कि कम सा तो वने जे मोहम्मद के सुनानी तो जे हां जे मानू किया जी चंगो जी यार मोहम्मद का जो हक खादो आ चैन जे मोहम्मद मुस्तफा करे कूड़ गालायो आ चैन जे मानू ते कूड़ न तो गालाय चैन जे बोला ते कूड़ गालाइंदो चैन जे मोहम्मद चे तो मां अल्लाह जो नबी है हजरत उस्मान जो वो सच तो जे हलन मोहम्मद जो कलमो पढ़ो हजरत उस्मान आयो हजरत अब्दुल रहमान में एक दी में हजरत अबू बकर सिद्दीक 7 मानू के कलमो पढ़ो 38 मानू मुसलमान थे वो जैसे मोकल थे तौहीद बयान के मारा मिलेस तफसीर में न तो वना मारा मिलेस कातल ना हमलो खत्म नबूवत जो पहरियों इकरारी सैयदना अबू बकर सिद्दीक पहरियों मानो जैन खत्म नबूवत ईमान आदो पहरियों शख्सा जने खत्म नबूवत मार खादी खुदा जी जात जो कसम एडी मार न जो बेहोश थी हो जिस्म मां रत निकरी आई आई अम्मा भी मुसलमान थी अबू भी न विचार मत हजरत अबू बकर सिद्दीक साईं जो बाबू पानी कहीं भी तो अकल मिनी या अबू बकर अबू बकर मूसा तगाला अम्मा मता भी थिया हाउस में दो द पानी गुरंदो सजो दी बेहोश शरीफ मार जे वोट जा गैरतमंद मुसलमान शाम जो टाइम थो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे जिस्म में थोड़ी टुरबुराई अम्मा डोड़ंदी आई मानी गुरंदो या पानी गुरंदो या चौंदो तो धक घना लगा एदे ओदे ॾिसी चे तो लफ्ज एड़ा चया थई जो अज भी हदीस जी किताब में सोन जे पानी से लिखया पिया थव समझी सुभान अल्लाह चाहिए जेको ॾाढा सुभान अल्लाह चंदो न मदीने में मेले क्या कम अम्मा बजंदी पानी चेतो ना जिसी करे चेतो कई हबीबी रसूलुल्लाह दादा शाहाला मुझे साईं जो अम्मा दी चवे से अबू बकर जी अम्मड़ घना साल जाते मक्के जे बाजार में दुकान मां इलाही साल गुजरी करे कहीं दो मक्के जे मानू तुझो नालो वरतो चईन अबा मोहम्मद एड़ो प्रोग्राम आंदो आ जो सजो मक्को दुश्मन अबा सब मानू मक्के वारा मोहम्मद जा दुश्मन कल कलमो पढ़ियो थई अज मार मिली थई छड़े दे मोहम्मद जी पचर असा के तुझे यार जे आवार जी खबर ना है चवे दो अम्मा बारे में माई मुसलमान
उनका वनी पुछी सैयदना अबू बकर सैयद जी अमल डोड़ंदी थी वने माई आई सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे तो कैफ हबीबी रसूलुल्लाह व कैफ हालुहु व असहाबु चवे थी अल्हम्दुलिल्लाह साईं जन खुश आहिनि नवा नवा मुसलमान जेके थिया उहे भी हुजूर जे अॻियां गोॾा खोले सबक पिया वठनि अरकम जे घर में मौजूद अमर थी जो अबू बकर जी अम्मा पांजे मुर्शिद जो अवाल बुधी पांजे यार जो अवाल बुधी हाने मानी तक पानी तबी चवे तो अम्मा करण सा बुधो तमे अखिन सा दिसण दो चाया जैसी दाई अखिन सा न दिसंदो न मानी खाइंदो माय न पानी पियंदो माय अल्लाह अल्लाह तने को हजरत अबू बकर सिद्दीक जी तर्जुमानी कंदे हिय तो जो परवाने को चराग बुलबुल को फूल बस लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस जेको ॾाढा सुभान अल्लाह जे मूसा गॾु मदीने हले जेको होरियां चवंदो पंध वींदो पंध भी राज़ी हो न हाणे अलाए छा फेसबुक ते आयो अचे हाणे वरी ॿेड़नि जे जहाज़ में माण्हुनि खे सऊदीअ मोकिलींदासीं 8 ॾींहं छुटूं न ॾाढा सुभान अल्लाह चओ कराची खां जहाज़ मिलंदई जिद्दे ताईं 3 कलाकनि में मके मदीने में पहुचंदे वदन मार वारा मां त जां तो वदन मार जा मानू डाडा मुजाहिदन हिते त शरीफ मार जा वदन मार जा सब मुजाहिद कढिया हो न सुभान अल्लाह एडी चओ त घट में घट शहीदन मारन वारा त बुधन बई मायूं खईंदियूं एक हुन कुले दी तामर जेते हुन कुल साईं ॾिठो परे उथी भी सैयदना अबू बकर सिद्दीक के भाकुर पाए मोहम्मद पांजे गोद में विहारियो जो अरकम जो घर मदरसो हो गोद मदीने जे मीर जी ही सिर्फ अबू बकर सिद्दीक जो हो जंहिंजो बदलो अबू बकर सिद्दीक हिजरत वारी रात कार में लगा ॾींहों ॾींहुं वञे पियो कम वधंदो काफरन के पेट में सूर पयो जी अज पजे तो त यार मदरसा वदिया मुल्ला वदिया जी मुखालिफत कन जी दीन जो कम वधे पयो हर साल हर मदरसे मां डज़न जा डज़न कुरान जा हाफिज़ आलिम वदन मार में भी कम वधी वयो जमियत जो जमायत जो मदारिस जो हे रोज बियाई चवन एकड़े दी अबू जल सबनी के वियारे चयो यार गाल बुधो ॾींहों ॾींहुं वञे तो कम वधंदो मोहम्मद मुस्तफा जा माण्हू वञनि था वधंदो अबू बकर वयो उमर वयो उस्मान वयो अली त नंढे हूंदे खां वयो हज़रत अमीर मुआविया वयो यार नज़र कयो खुदा जी ज़ात जो कसम ओ सलमान वयो हेॾे नज़र कयो अम्मार वयो यासिर वयो अल्लाह छा कयो चई यार कुछ कयो हाणे मशवरो पिया कनि मीटिंग पिया कनि हिकिड़नि चयो त मोहम्मद करीम खां कतो तालुकात कयो न अचण न वञण न ॻाल्हाइण न ॿोलाइण ॿियनि मशवरो ॾिनो यार न घोट मां लॾायोसि घोट मां कढोसि अबू जहल चयो यार मुंहिंजो मशवरो इहो अथव कहिड़ो चई घर घर मां माण्हू कढी करे मोहम्मद मुस्तफा जे दरवाजे ते वञो रात जे वक्त में हमलो कयोस कत्ल करे छॾियोस गाल खोली वई जे खबर पइजी वई त बनु हाशिम वारन खे चंदो करे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खून जो बदलो भरे ॾींदासे जान छुटी पवंदी हाणे इहो मकर करे या रिथ करे कुरान तो फरमाए मिठे मोहम्मद करीम जे दरवाजे ते अल्लाह अल्लाह रब फरमायो
जिब्रील जी रब्बे जलील वञो मुझे मिठे मोहम्मद करीम के जो सुण हाणे मके जा माण्हू तुझे जान जा दुश्मन थी विया अथई तलवारां खणी घरे तुझे दरवाजे ते आया अथई क़त्ल जे लाइ हाणे पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हारे अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञ हाणे मके खे अलविदाई कर सोना हाणे तुझे लाइ रहणो सही न हो हिननि वॾी रिथ रिथी अथई अल्लाह रब तो कुरान में फरमाए व इज़ यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूक औ यक़तलूक औ युख़रिजूक व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चल मदीने वञे जेको हो रहा चवे पंध वञे बोली ॾाढा चवंदो त बोली साहब हो रहा तो चवई ए बोली हो रहा तो चवई अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए अॻ में न मौली साहब खे मोकिले आमीन नथा चओ साईं रहमतुल्लाह त ॾाढा तो आमीन चए त हेल ई वञा वञी मुल्क मदीनो पार ॾिसी आ सारी उम्र पियो सारी ने गुंबज जो मीनार ॾिसी आ सारी उम्र पियो सारी मां गरीब जो ॿार हां हारी जो पुट हां 3 दफ़ा मक्को मदीनो घुमी आयो मां मोहम्मद करीम जो रोज़े जे साम्हूं अखियूं बंद करे तसव्वुर कयम मुखे अल्लाह जी ज़ात जो कसम आ कुरान मुझे सीने सां मुखे अबू बकर सैयदना उमर मोहम्मद सां गॾु जन्नत में नज़र आया वञी ॾिसी आ अंधन खे न ईंदा जो अखियुनि वारनि खे नज़र ईंदा अंधो त अंधो आहे न अल्लाह अल्लाह फरमायो सोना हीर तर थे आया थई मकर पर तुझे रब फैसलो कयो आ वयमकुरून वयमकुरुल्लाह तुझे रब फैसलो कयो वारी मां मुठ पर वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा वारी मां मुठ परे करे हने न तू चुटियान मां रब तो अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाजे बिस्तरे ते मुझे मुर्शिद अली के सुमारो अली जी मोजा साईं अचो मां मोहम्मद करीम जे बिस्तरे ते आराम कर ये अमानत तई फिलाने जी ये अमानत तई फिलाने जी ये अमानत तई फिलाने जी अमानत उन्हनि जूं थई ओ मार साहब शरीफ मार वारो वतन मार वारो उन्हनि जूं अमानतूं जेके ॿाहिरि बीठा हा क़त्ल जे लाइ पर तुंहिंजो नबी अमानतदार आमना माना अमन वारी आमना माना अमानतदार इन अमले रो लाल ॼणियो जंहिंजे जमण सां मुल्क में अमन आयो अहिड़ो नबी ॼणे जेको नबी अमानतदार नबी हो अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकता बहर काबर मुआसरो कई बीठो हो अली के चवना हाली कदो हल तना न करे हां पर जे चऊं त सुम इते सुमन भी दुश्मन जे मुंह में आ नबी सां गदो हलन भी दुश्मन जे मुंह में हुजूर पुरनो बाहर निकतो वारी मां मुठ भरियो रब फरमायो मुठ भरे हणे ने तू त चुटियान मां धो वजअलना मिन बैन अयदीहिम सद्दा मिन खल्फिहिम सद्दा वअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून कहा जो करना है तूफान बन दियो एक बेस के प्यार सन हो पियो जे तो हई हो पियो जे तो हई अल्लाह आका से मुर्कंद सैयदना अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते दरवाजो खड़कायो जी 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 कंदो निकरी आयो पान फरमाए अबू बकर जी मुंजा दिल भर जाके पियो हाओ साईं निंड नहीं दी तई साईं दियो छो पियो जागे सही तव्हां चयो हो कॾहिं न कॾहिं काबर सां कम को छॾाईंदा उन रात खां वठी करे अॼु राति ताईं महाराज जो निंड न कंदो मतां आका साईं जो आर्डर अची वञे मां सुतो पियो हुजां हुजूर फरमायो यार उहा रात अची वई सैयदना अबू बकर सिद्दीक जो साईं त मां ॿारो ई तयार अल्लाह 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 ओ कलमे वारो
मुसलमानों दुनिया के अंदर तवा के आशिक घणा नजर ईंदो पर अबू बकर सिद्दीक साईं जो आशिक मिलन महाला तथा जो मोहब्बत सा होने था जो फरमायो यार अॻिते हलिया चई सैयदना अबू बकर सिद्दीक मुंहिंजे साईं सां गॾु राजो वगरो हूंदा कॾहिं कॾहिं कहीं तो सही न फरमायो अबू बकर अॻिते निकिरी था वञो वरी कॾहिं पोइते रहिजी सही न पोइते रहिजी था वञो सैयदना सिद्दीक़ अकबर चयो साईं हिजरत वारी रात आहे मतां को कमीनो घटि वठियो बीठो हुजे मतां को ओचितो हमलो करे अबू बकर जी दिल थी जे ओचितो हमलो थिए न त अबू बकर ते थिए मुंहिंजे मिठे मोहम्मद खे तकलीफ़ न अचे वरी पोइते मता को सही कमीनो पोयो अचे अॻिते हली मदीने जे मीर फरमाया अबू बकर जी मुंहिंजा साईं यार सवारी हुजे ॾाढो भलो थियो साईं आहे साईं आहे हथे शरीफ महर जे ॻोठ वारो वदण महर वारो सैयदना अबू बकर सिद्दीक़ हेठि वेही चए थो साईं अबू बकर सिद्दीक़ जा कुल्हा तो मोहम्मद जी सवारी थोरो ॾाढा त चओ न मां लाड़काणे जो मौलवी हां ॾाढा त चओ न साईं खे खई कुलनि ते अल्लाह तोखे वो गार ॾेखारे हाजी साहब हाणे माण्हू वींदा आहिनि 2.5 कलाक लॻंदा आहिनि चढ़ण में पाणीअ जी बोतल हूंदी आहे रस्तो ठहियल आहे हुन ज़माने में रस्तो ठहियल न हो खणी वियो मुंहिंजे साईं खे मथे कुल्हन ते उते वञी हक़ त इहो हो न त मदीने जो मीर चवे अबू बकर पर न सैयदना अबू बकर सिद्दीक़ मिठे मोहम्मद के मथे हेठ लाहे चईं तव्हां थकजी पिया हूंदव तव्हां बीहो त मां तव्हांजे अंदर इंतजाम करे अचां वेहण ये गार हुजूर जो वज़न केॾो आहे वज़न हदीस जे किताबन में लिखियो पियो आहे वञी पढ़ पर मां उलमा देवबंद जो अकीदो ॿुधायां थो जमीयत उलमा इस्लाम जो अकीदो आलिमन जो अकीदो मां पंहिंजे उलमा देवबंद जी तर्जुमानी कयां अल्लाह अल्लाह उलमा देवबंद चवनि त मोहम्मद मुस्तफा जे वज़न खे न तोड़ो आओ अगर तोड़ियो था त पोइ अचो तराज़ी खणी अचो तराज़ी हिकड़े पल्ले में 7 आसमान 7 ज़मीन और सिज चंद्र सितारो सारी दुनिया जा वण जबल समंदर तराज़ी हिकड़े पल्ले में रखो सब मानू रखो खुदा जी ज़ात जो कसम हाफिज़ आलिम हाजी काजी नेक नमाज़ी शहीद सवाल खुसाब कुतुब अक्ताब अब्दाल औताद सबूरा रखो सवाल सहाबा रखो सवाल नबियन के नियारे करे हेनो आमना जे लाल महबूबे जुल जलाल मोहम्मद मुस्तफा के निहारे करे हाने को मां जो लाल नायो जो तोर करे रब करीम के जो ओ मौला करीम तोर कर अल्लाह अल्लाह असा जमीयत उलमा इस्लाम वारन जो अकीदो उलमा देवबंद जो अकीदो रब जने तोर कंदो सारी कायनात जो वजन घटजी वेंदो मुझे मिठे मोहम्मद करीम जो वजन चओ त सारी कायनात का वधी वेंदो ॾाढा मतां को चवे लाड़काने का मुल्ला आयो हो चए तो मोहम्मद थुलियो हो हसना तो न यो मोहम्मद जे जिस्म जो वजन न हो मुझो मिठड़ो मोहम्मद एडो सोणो हो हसीनन में आसन हो जमीलन में अजमल हो कामलन में अकमल हो एड़ी माई कम ताईं न जमंदी जो मिठड़े मोहम्मद जो लाल हुजणे वैसा हो एडो वजन चो नबूवत जो वजन जेको पोड़ो अबू बकर खणी मुझे साईं उते वयो अंदर सजे गार के साफ घेरे दे साफ करे तर चादरा टुकड़ा फाड़ी दो सोरा खन में दी दो थो वने पत्थर दी दो थो वने सब सोरा बंद दिया एक रो जी कपड़े जो कम भी पूरो कुड़ी दई पल तमारे चवे तो मुझा साईं अचो तव्हां जो बिस्तरो तैयार
गर्मी अतले सुबह न लवरे तो डाडिया चो तो भला हवा जो झूठो भी अचे हुजूर जे गोद में आयो हुजूर अबू बकर जे गोद में आयो एटो ये सामन करो हुंदो उन शागिर्द जो जन जे गोद में उस्तादुल हदीस जी सुनी देखो सामन करो तो उन मुरीद जो जन जे गोद में मुर्शिद जी सुनी भाई पर हियां चवा पो सुभान अल्लाह डाढा चोंदे सा उन आशिक जो मंदर हुंदे जन जे गोद में माशूक सुने सैयदना अबू बकर सिद्दीक आशो अन नजर इला वजह रसूलुल्लाह अखियों मौजूदन तेरो सोने जो एडो ये तके तो मुतालो पे करे मुतालो वणो अचो लाल कान में मदरस में असानी अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जे जमाने में 4-500 तालिबा अज 700 को कम चढ़ेला आलमा पे आप फारिग तन वनी दिसिया तू पांजे घोट की जे मदरस में वन पन्ने आकले जे मदारस में वन शायकीन उलू किताब खोली मिठा हदीस जा नहव जा फिक़ह जा बेटा दा मुतालो कन मदरसे में मानी जो घंटो लगी वने ना परवाह ना है मच्छर खाए ना परवाह ना है उस अची वने ना परवाह ना है छो तो हुन जो ताल्लुक हुन जो शौक हुन जी मोहब्बत किताब सा है हुन जी सजी तवज्जो किताब दिया हजरत अबू बकर सिद्दीक जी गोद में मिठी मोहम्मद जो चेहरो खुलियो पियो हो ई पियो हो उलमा फरमाता जी रहल जे खुलियल कुरान पियो हो बेटो मुतालो करे हिक हिक शय जो कदे अकड़ में बियो दिसी सोनो सुभान अल्लाह कदे मुझे साईं जे नक मुबारक दे बियो दिसे कदे मुझे साईं जे चपण जी बियो ज़ियारत करे कदे मुझे साईं जे सीने जी बियो ज़ियारत करे मुझे साईं जे चपड़न जो बयान कुरान में वली सानहु अशफतैन मुझे साईं जे अखिन जो बयान कुरान में वला तअदुइना कानुखुम मा ज़ागल बसर व मा तग़ मुझे साईं जे सीने जो बयान कुरान में अलम नशरह लक सदरक ओ वतन मारवारो हुजूर जे चादर जो बयान कुरान में बिस्तरे जो बयान कुरान में हुजूर जे सफर जो बयान कुरान में हिजरत जो बयान कुरान में मेराज जो बयान कुरान में मक्के जो बयान कुरान में मदीने जो बयान कुरान में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत जो बयान कुरान में नबूवत जो बयान कुरान में रिसालत जो बयान कुरान में आका जे रहमत ऐं अखलाक जो बयान कुरान में सहाबा जो बयान कुरान में आल बैतन जो बयान कुरान में बीबिन जे बयान कुरान में अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मुझे साईं जे चेहरे जो बयान कुरान में वद्दुहा 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 वल्लैली इज़ा सजा हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में खुदा जी ज़ात जो कसम सजी जिंदगी में थे मोहम्मद करीम जे चेहरो नबी जो बयान कुरान में लिखल तवज्जो कजाए नाक डंग ते डंग पियो हणे सैयदना अबू बकर सिद्दीक के खबर न पी पयो जुड़े न पयो ज़बाने हाल सा बो गाले ओ बरजी बला ज़द जग चोजो दी दई हम गुलाम नाया कुटी खोर नाया आओ अबो छड़े आए मामा छड़े आए में बच्चा छड़े आए में ये कुड़ी खाई वने तुझे हवाले में तो दो मैं कौन तो के खबर ना है मुझे को तमे केर सुतल्ला नजर करते सवा लख नबियन जो इमाम सुतो पयो हो रहा तो साईं इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 4 गोदा बात जादे 4 गोद जने साईं दुनिया में चलो या फरोस्ताना अम्मा आमना सान जो गोदा बात मायूं मक्के मां जने बार खणी हली हो ना कहे माईअ जो नसीब न हो अम्मा हलीमा जो गोदा बात साईं मक्को छड़े मदीने बयान ग़ार में सैयदना अबू बकर सिद्दीक जो गोदा बात वदन मार वारो जने साईं दुनिया के अलविदाई कयूं हलिया विया अम्मा आशा तय्यबा ताहिरा मुत्तहरा मरियम इस्लाम जो गोद आबाद अज नजर करता अम्मा आशा सिद्दीका जो घर हुजरो भी आबाद हां थोरो तवज्जो गोड़ो किरो मता को मलंग चवे कदो पांजो करा मता को मलंग ये चवे अदा मुल्ला रात कूण पे वने
लाड़काने में आयो ही मुलो चेबो अबू बकर के नांग डंगा हयास वो मरे छो न पियो हेले रे मरे छो न पियो छो अबू बकर सिद्दीक छो मरे नजर करता अबू बकर जे गोद में सुतल केरो हो रहा सुभान अल्लाह चवंदे मां बस कंदो मां जल्दी कंदुस हां मुझो बियो बि बे हिकड़े मरा के विच तो मां ईंदुस पर उनके भी मां जवाब ॾिनो मां न ईंदुस मां के वापस वञणो से रहमतुल्लाह पहुचे तो मगरिब पढ़ी ॾींदासीं पर मां एम ॾिठुमि त माण्हू थोरा मां आसकार वेही रहे मुझो माण्हू गॾु थियनि हाजी पीर बख्श पहुचे तो 2 कलाक वाइस कजांइ मुझो ठीक है पर गर्मी है ताके सलाम आ ताके जस्सा जो गर्मी जी मौसम में कुरान बुधण आया हो अज जी कुरान जे कचहरी हित सब गडायो क़यामत जे ॾियारे मदीने जे मीर जे झंडे हेठा हाज़ुरी भी गॾु थी चो इंशाअल्लाह ओ दोस्तो नांग डंग छो हणे डंगो हई दसर छो करे नबी साईं जो सुतो वियो हो गोड़ो किरियो इंसान आ ये गोड़ो जो किरियो चेहरे ते मोहम्मद जागी ते अबू बकर जी मुजा साईं बच्चा याद आया ही न मुजा साईं हो रखया तुझे मता अबू अमा साईं कुर्बान कया थोरो थोरो सजे जिस्म में पगर हाओ साईं कहेड़ी शया जेका सिद्दीक का नबी पई खसे सैयदना अबू बकर सिद्दीक के सिद्दीक जो लक़ब मदीने जे मीर पान ॾिनो पान फरमा अंत सिद्दीक अबू बकर तू सिद्दीक छो त पहिरियां मेराज जी तस्दीक कंदड़ जो न थई मेराज जी तस्दीक कंदड़ पाणो नंबर अबू बकर अंत सिद्दीक अंत सिद्दीक अंत सिद्दीक तू सिद्दीक हर नबी के सिद्दीक मिला थई हज़रत मूसा के भी सिद्दीक आयो फिरौन मारने की कोशिश करे तरह सलाह पियो करे तो भजंदो आहे मूसा भजणो थी तो भजो हे ज़ालिम कढ पिया हज़रत ईसा के बस सिद्दीक आहे हिकिड़ो नालो सादिक हो ॿियो जो नालो मस्तूक मिठे मोहम्मद करीम जे के भी सिद्दीक मिलियो हिन उम्मत में सिद्दीक घणा सिद्दीक माना सच्चा पर सिद्दीक अकबर हिकड़ो जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक ऐं मुनम जमातियूं घणियूं जंहिंजे मथां जमात जे मथां इनाम थियल रब जा उहे घणियूं जमातियूं आहिनि ॻाल्हायो 4 घणियूं فَأُولَٰئِكَ مَعَ الَّذِينَ أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا देखो दादा सुभान अल्लाह चंदो अल्लाह मदीनो ने कारी दुस अगर मैं दर्जो नबियन जो वो सिद्दीक जो वो शहीदन जो वो सालिहन जो पान फरमायो घबरान हे त रब जो फैसलो आ त नबी का कोई सिद्दीक न खसींदो सिद्दीक का कोई नबी न खसींदो पैर कड कढी बा अंदरों निकली आयो पैर जल जो समझो था ना अंदरों निकली आयो रंग जो गालायो ना था ना महर दस रहे महर ओ महर साहब अंदरों निकली आयो रंग जो नियत जो अकुल जो लिबास जो नस्ल जो बिजो शोदा मांकारो नाग तो चवा कारो नाग तो चवा दुजो निकली कारो अकुल जी कारो लिबास जो कारो नियत जो कारो अबू बकर के वो डंग हणे ए वरी चंदो साईं नाग आशिक हो बिना आशिक मशहूर बिना आशिक जे विच में हिक जेको अबू बकर के डंग हणे यो आशिक छाजो
अबू बकर के नंगे वारो नबी जो आशिक ना है सैन फरमाया कड बेर कढी अंदर निकली आयो कारो नाक सैन फरमाया घबराए न हुजूर पर नूर लुआ मुबारक लगाई सैयदना सिद्दीक अकबर जवे तो जियां जो मदीने जे मीर जी लुआ मुबारक लगंदी वई जो नाक डंग ही न आया आए मुझे सही जी लो मुबारक जी गल खुलियो वचन मारवारो शरीफ मानवारो बुदो या लो मुबारक अबू बकर सही जे खुली के लगे जहर खत्म मुझे सही जो सहाबी जनो नालो हजरत कत्तादा रज़ी अल्लाह तआला जंग जे मैदान में हुयो काबर जो तीर लगो तारो निकरी आयो अख जो न कांच जी पयो ढांचो डावा ढोल रत वगे भई तारो तेरी देखनी कर अल्लाह जे दादरे नबी वटायो सोहना काबर जो तीर लगो तारो निकरी भयो अल्लाह 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 साईं फरमाए बचा के दे पुटड़ा के दे इए न चो जल्दी कयो अख जो डॉक्टर गोले तो सर्जन गोलो ऑपरेशन दीनी ना 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 अल्लाह अल्लाह आका से फरमाए बचा के दे साईं ने तारो रखी अख दे हुजूर पांजी लोहा मुबारक कडी करे दुआ दिनी ओ मुझा मौला मुझे गरीब मुजाहिद सहाबी तालिब जो तारो निकली भयो अल्लाह 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 इन तारे के लगाए करे लिब तुझो महबूब तो लगाए रब दर्द तू दूर करे से कता तो फरमाए तो साईं जनी तारो रखी ये पाजी लिब मुबारक कडी ये लगाई बिस्मिल्लाह रहमान रहीम जे तो अखि अखि जड़ी बनजी वई लंका मिली वयूं नजर बहाल थी वई चवण था चेबो कोराड़ो थींदो पियो वञा कोराड़ो जीअं कोराड़ो थिया पोइ पुराणी अखि जेका पुराणी ॾिन रही अलाह वारी उहा वञे पई नज़र घटि बि उहो ई घटि बि आहे हाणे बि घणनि जी घटिजी वई आहे पर जंहिं अखि खे मिठे मोहम्मद जी लिब मुबारक लॻी न मरदे घड़ी ताईं घटि न पई थिए वधंदी पई वञे हे मिठे मोहम्मद करीम जो मौजूदो हज़ारे साईं जो सहाबिया सहाबी सहाबा खंदक बिया कोटन खंदक हथ में टीकम पेट सां पत्थर बदा बयान आका साईं के तोखे दमानी टे वक्त मिले थी हुजूर के पान पेट सां पत्थर बदल सहाबा के पेट सां पत्थर बदल ओ वदन मारवारो शरीफ मारवारो सहाबी जे हथ में ठीकम भी खोटन दो पर चवंदा नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा ऐ समझो आ त ॾाढा चवां ये लफ्ज़ समझो आ त ॾाढा चवां नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा असा मिठे मोहम्मद करीम जे हथ ते जिहाद जी बैयत कई असा तोड़ ने पाईंदासे हद में न पगजंदासे हुजूर के चयो पेट सां पत्थर बदो पयो साहबी आयो या रसूल अल्लाह साईं एड़ो पत्थर पिड़ पइजी दादा ठीक में दोनास पर भजे को न दो अल्लाह अल्लाह साईं पर मां का थे साईं हो हुजूर पर मां पुत्र मां के दो आका से पंज हथन मुबारक में ठीकम वडी बैयत मुबारक मथे को अल्लाह अल्लाह साहबी तो जो हथ खजी नजर क्या त पेट सां पत्थर बदो पयो भूख जे करो हुजूर जो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हलक कैसर किसरो थका जो कटराई बाहिजा उल्ला निकरिया पत्थर वारी वांगो बोरा बोरा बन दियो साहबी जो हुजूर जे पेट सां पत्थर ॾाढो दुख थियो जाबिर से अल्लाह ते सोना जबल सोनो करे जाए तू भी खा तो न पोया या जादे तू वाले पोया कादे वांगुर अचे हजरत उमर साईं आयो नबी